الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. अॼु सीरत नबूय्या 11 नंबर इंशाअल्लाह दर्स आहे ऐं हिते हींअर शुरू कयूं था त अक़साम अल वही जेके नबी करीम ॾे वही जेॾीमहिल ईंदो हो जिब्रील जंहिंखे असीं सिंधी में चऊं जिब्रील अचे थो वही अचे थो त उहो कीअं ईंदो हो कहिड़े तरीक़े सां ईंदो हो। नेमी उलमा जेके उन्हनि जी तफ़सील कई उन्हनि जी धार तरतीब ठाही त कॾहिं कॾहिं जिब्रील पंहिंजी सही शिकिल में ॾेखारींदो ईंदो हुउसि त पोइ नबी करीम खे ॾाढो डपु थींदो हो उन शइ खां छो जो जिब्रील तमामु वॾो आहे जे पंहिंजा पर ॿई खोलींदो हो त मशरिक़ जितां सिज उभरे थो ओॾां सिज खे ढके छॾींदो हो जितां सिज लहे थो एसि ताईं ढके छॾींदो हो यानी सॼी दुनिया जेकी आहे उनजे परनि जे हेठां अची वेंदी छो रिवायत में अचे थो त जिब्रील लहू सितमी अचना 600 हुनजा पर आहिनि हर पर में हज़ारे खंभ आहिनि नंढा नंढा। जेॾीमहिल अलाह सां हुकुम कयो जिब्रील खे त क़ौम लूत जेके हा लूत अलैहिस्सलाम जो क़ौम हो इंशाअल्लाह क़िसो अंबिया में ईंदो त उनखे तबाह कर त अलाह सां जेॾीमहिल जिब्रील खे हुकुम कयो त टिनि यानी खंभनि जे रुगो टिनि खंभनि बि सॼे पर न उन हिकिड़े हिकिड़े पर में हज़ारे नंढा नंढा यानी खंभ थींदा आहिनि त उहो टिनि खंभनि में हिन ज़मीन खे 7 आसमान खां वठी हेठां 7 ज़मीन खां वठी पटे आसमान ताईं खणी वियो ऐं उहो केतिरा हुआ सॼो शहर उन में 6 लख रिवायत में आहे त 6 लखनि के रिवायत में त 3 लख माण्हू हुआ उन सभिनि खे 3 परनि में 3 खंभनि में बसि खणी घरनि सिधो आसमान ते मथे कयो। एॾो जिब्रील वॾो आहे उन जी शिकिल वॾी आहे तंहिंजे करे कॾहिं कॾहिं जिब्रील पंहिंजे सही शिकिल में आयो जीअं जबल नूर ते जंहिंमें वञे पियो हिकिड़ो ॿ दफ़ो ॾेखारो ॾिनईंसि त डिॼी वियो त हिकिड़ी शिकिल इहा हूंदी ॿी शिकिल ईंदी आहे साहबिन चवंदा कसल साल कीअं आवाज़ु ॿुधंदो जीअं खड़को थींदो आहे जीअं घंटी थींदी आहे ईअं थींदी आहे कसल साल। कॾहिं सिर्फ़ु आवाज़ु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधाए थो त कर रूहुल क़ुदस नफ़थ फी रूही कॾहिं सिर्फ़ु इन सीने में आवाज़ु ॿुधंदो हो जिब्रील जो त ही कमु अलाह जे तरफ़ां अलाह हुकुम थिए थो त अलाह नबी करीम चवंदो हो त इहो बि तरीक़ो ईंदो हो कॾहिं त न ईअं बि इहो बि तरीक़ो ईंदो हो कॾहिं इहो बि तरीक़ो इहो 3 नंबर तरीक़ो इहो आहे त कंहिं माण्हू जे शिकिल कंहिं सहाबी जे शिकिल में थी ईंदो हुउसि उनखे ऐं नबी करीम खे कंहिं सहाबी जे शिकिल में या कंहिं माण्हू जे शिकिल में थी ईंदो हुउसि उनखे चवंदो हो त अलाह जो हुकुम ही अथई जेकी काफ़ी रिवायतूं असांखे इंशाअल्लाह ईंदियूं सीरत में त नबी करीम मस्जिद में वेठो हो हिकिड़ो ॿाहिरि जो माण्हू बदो आयो मायूर आले इब्न उमर चए थो त मायूर आले असर सफ़र ॾिसण में त मुसाफ़िर कोन थो अचे आहे लॻे हिन मदीने मां न आहे पर अहिड़ा नबी खां सुवाल पुछंदो वरी जवाब बि ॾींदो छो जो जिब्रील हूंदो पोइ नबी करीम उन्हनि खे ॿुधाईंदो त ही जिब्रील अताकुम जिब्रील युअल्लिमुकुम दीनकुम कॾहिं यानी ईअं माण्हू जे शिकिल में थी ईंदो हो। ठीकु आहे। चोथों नंबर जेको चवनि था त सलसलतल जरस हिकिड़ो असीं ॿुधायोसीं जीअं आवाज़ जीअं घंटी जो थींदो हो ईअं पर असांखे इन में इहो थोरो ॿुधाइणो आहे त नबी करीम ॾे जिब्रील ईंदो हो त नबी करीम खे ॾाढो यानी तकलीफ़ थी वेंदी हुई केॾीमहिल बेहोश थी किरी पवंदो हो कॾहिं सुम्ही पवंदो हो साहबी सम्झी वेंदा त हिनखे जिब्रील आयो आहे त हिकिड़ो साहबी चए थो त हिकिड़े दफ़े नबी करीम आहिस्ते आहिस्ते सुम्ही पियो जीअं निंड अची वेंदी आहे इंसान खे ईअं त असां चए पियो मके में ॾाढो सीउ हो ऐं हिन साईं खे मथे मां एॾो पघर वञणु शुरू थियो जो पघर हेठि ज़मीन ताईं ॻड़े पियो यानी एतिरो वज़न पियो थिए इन वही में ऐं जिब्रील अचण में। ऐं हिकिड़ो दफ़ो सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी साबित इब्न क़ैस ज़ईद बिन थाबित माफ़ कजो ज़ईद बिन थाबित वेठा कचहरी में नबी करीम हुनजे यानी टंग ते सुम्ही पियो मथो रखे त जिब्रील अची वियुसि त सहाबी चए पियो त मां एॾो परेशान थियुसि मूं चयो मुंहिंजा हॾा भॼी पवंदा ऐं मां दाऊं करण ते हुयुसि छो जो नबी करीम खे जिब्रील आयो वही अची वियो त एॾो नबी करीम खे यानी जिब्रील अचण सां हिनखे तकलीफ़ ॾाढी थींदी हुई माण्हू सम्झंदा त यानी नबी करीम ख़ुशि थींदो सही छो जो अलाह जो हुकुम अचे थो जिब्रील नबी करीम ॾे खणी ईंदो वही पर नबी करीम परेशान बि थींदो हो ऐं कॾहिं त जिब्रील पंहिंजी शिकिल में थी ईंदो हुउसि कॾहिं जिब्रील पंहिंजे शिकिल में बि थी ईंदो हुउसि जीअं अलाह ताला क़ुर में ज़िक्र कयो हो 2 दफ़ा त सूरत नजम में
जिते अलाह साईं चए थो सूरत नजम में वलक़द रआहु नज़लतन उख़रा, अलाह ताला क़ुर में चए थो वलक़द रआहु नज़लतन उख़रा। ऐं इन में इहो बि यादि कयूं त काफ़ी सीरतुनि में हदीसुनि में अचे थो उहो बि वही जो हिकिड़ो मर्तबो आहे जॾहिं अलाह साईं डायरेक्ट नबी करीम सां आसमान जे महिल वियो हो, निमाज़ जो फ़र्ज़ जीअं पियो थिए त उते अलाह साईं डायरेक्ट ॻाल्हायोसीं अलाह साईं नबी करीम सां ॻाल्हायो डायरेक्ट। ऐं इन मसइले में ख़िलाफ़ आहे उलमाउनि जो पहिरियनि जो बि पछाड़ियुनि जो, त इन मसइले में ख़िलाफ़ आहे त उहो डायरेक्ट ॻाल्हाइणु थियुसि या न, पर घणा जेके रिवायत पका थियनि था त हा त अलाह साईं डायरेक्ट नबी करीम सां ॻाल्हायो, छो जो जिब्रील त वाट ते छॾायो हो नबी करीम खे। ऐं इहो मसइलो ख़िलाफ़ी आहे, असीं ॿुधाए था छॾियूं दोस्तनि खे इनशा अलाह। त अॻिते ॾिसूं था त कहिड़ो मरहला दावा शुरू थो थिए। हिते इनशा अलाह शुरू कयूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो अलाह जो त हाणे तबलीग कर, त हाणे आस्ते आस्ते शहर ॾे लही माण्हुनि खे जेके मके जा सरदार आहे उन्हनि खे तबलीग करणु शुरू कयईं। त पहिरियां कोन पिया ॿुधनिसि ऐं हुननि पिया सम्झनि त ही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿाहिरि थो रहे, जबलनि में थो रहे, हिननि खे कान बिही री मिनल जिन, चवंदा की जिन्नात को असरु थियो अथसि को जबलनि में थो रहे तॾहिं अलाए छा। पोइ हुन नबी करीम छा कयो, पहिरियां शुरू कयईं पंहिंजे जेके वेझे आहिनि माण्हू अथसि, पहिरियां अबू बकर सिद्दीक़ खे तबलीग कयईं, उन जल्दी इस्लाम क़बूल कयो। उन खां पोइ पंहिंजी घरवारी ख़दीजा बिन्त खुवैलिद उहा मुस्लमान थी। उन खां पोइ मौला हो ज़ईद इब्न अल हारिस इब्न शराहील अल कल्बी, इहो हिकिड़ो ग़ुलाम हो, यानी कंहिं काफ़िले यानी हिन खे किथां पकड़िया या कंहिं ॿिए क़बीलनि मां, पोइ हिन खे पकड़े मके में खपायो हुन ज़ईद बिन हारिसा। इहो पोइ नंढो छोकिरो हो 10-11 सालनि जो, त पोइ हिन ख़दीजा ख़रीद कयो पंहिंजी ख़िदमत जे लाइ। पोइ ॾिठईं त हिन छोकिरे जी ज़रूरत नबी करीम खे वधीक आहे, त नबी करीम खे चईं त मूं तोखे ॾेई छॾियो इहो ग़ुलाम, तूं यानी तुंहिंजी ख़िदमत करे। त ज़ईद ॾिठो नबी करीम जो इख़लाक़ ऐं अदब ऐं समत ऐं रोशन जेके नूर हुनजे नबी करीम जे जेकी हुनजे मुंहं में हुई, ऐं इख़लाक़ ऐं अदब पंहिंजे नौकर ग़ुलाम सां ज़ईद। पोइ उन इस्लाम जल्दी क़बूल कयो, उहो बि मुस्लमान थियो छोकिरो जेको नंढो। पोइ हुनजे वालिदेन खे क़िसो वॾो आहे इनशा अलाह मुख़्तसर करे ॿुधायूं था। त हुननि जे वालिदेन जेके पुछा करे अचे पहुता त हीउ मके में खपी वियो आहे, मके में पुछा कयूं ख़दीजा ॾे विया, वरी उन चयो त मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई छॾियो आहे। हाणे उन खां वञी वठो आया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, उनखे चयुनि त तोखे जेतिरा पैसा खपनि तोखे ॾींदासीं, असांखे छोकिरो ई असांजो आहे, असांखे ॾे। नबी करीम चयुनि त ठीकु आहे, मां उन खां पुछां तव्हां सां वञणु चाहे थो या न। उनखे सॾु कई, चईंसि या ज़ईद मूं सां रहंदे या ही पीउ ॿाए थी चाचा ॿाए थी, त इख़्तियार कर जंहिंसां वञी। त हुननि चाचा ने पीअण चयो ख़ुशि थिया त केरु ग़ुलामी आज़ादु यानी पसंदि कंदो माउ पीउ सां वञण या चाचे सां। सो हुन ज़ैद चयो न, मूंखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि आहे ऐं मां हिन सां रहंदुसि, मां तव्हां सां कोन वेंदुसि। त नबी करीम चयो त बसि अॼु ॾींहं खां वठी मुंहिंजो पुटु आहे। अञा इस्लामी इहा शइ जी झलक जी कान आई त तबनी जंहिंखे चवंदा हुआ, त अॻ में चवंदा त हीउ मुंहिंजो पुटु आहे, ठीकु आहे, पोइ जेको मुंहिंजो मीरास थींदो या का शइ त उनजो थींदो हक़ु उन में, पर इन जी झलक कान्हे। त नबी करीम ऐलान करे छॾियो मके में त ज़ईद इब्न मुहम्मद ही मुंहिंजो पुटु आहे, जेको मूंखे थिए या मूंखे मिले ही हिन जो हिसो आहे उन में। हिते अबू बकर सिद्दीक़ जंहिंमहिल मुस्लमान थियो त पंहिंजे क़ौम जो सरदार हो, त उन पंहिंजे क़ौम में दावत तबलीग शुरू कई, शुरू कई, माण्हुनि खे हिदायत नसीहत कई। ऐं छो जो उहो प्यारो बि हो, ताजिर बि हो, पैसे वारो बि हो, अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे क़ौम जो सरदार बि हो। एॾी वॾी ज़ात कान्हे उनजी, हल्की ज़ात हुई अबू बकर सिद्दीक़ जी, पर यानी पैसे वारो हो ऐं इख़लाक़ वॾो हुअसि, तॾहिं माण्हू उनखे ॾाढो भाईंदा। त अबू बकर ॾिसो न मुस्लमान थियो त चुपड़ी करे घर न वेठो, जीअं हींअर असां सभु को चऊं था यार असां कलमो पढ़ियो आहे, असां जन्नत ॾे वेंदासीं, ऐं तबलीग केरु कंदो? इहो चवंदा मौलवी कंदा, जेके मौलवी आहिनि उहे कंदा। छा मौलवी जो ठीकु आहे छा इस्लाम खे अॻिते पहुचाइणो? ठीकु न आहे इन मौलवी जो। इस्लाम सभिनि खे, तोखे मूंखे सभु कंहिंखे खणी केॾा बि ॾोही ऐं गुनाहगार ऐं मुक़सिर ऐं असांखे तबलीग दीन हिनखे तोखे मूंखे सभिनि ते फ़र्ज़ु आहे। नबी करीम असांखे छा चई वियो आहे, बल्लिग़ू अन्नी वलो आया,
हिकिड़ी आयत जी ख़बर ते अॻिते पहुचाइणी अथई। ऐं क़यामत ॾींहुं छा चयोसि, जेके क़यामत ॾींहुं ईंदा जेके तबलीग न कंदा उन्हनि खे इल्मु हूंदो मिन नार, चहबुक ईंदा दोज़ख जा, उहे मतिलबु हिसाब खां अॻु में अञा महशर में बीठा हूंदा। नबी करीम फरमातो उन्हनि खे चवंदा इन्हनि खे कुटियो, इन्हनि चहबुकनि जेके दोज़ख जा आहिनि इन्हनि खे पुठियुनि में हणो। छाजे लाइ? छो जो उन्हनि खे इल्मु हो। जीअं असांखे तोखे थोरो इल्मु आहे चुप करे छो था विहूं यार। अलाए केतिरा ख़रीज जामिया ख़रीज फारिग़ मदरसा ॾिसंदे त का शइ कुझु कोन था चवनि, ॼण की बसि पाण जन्नत ॾे वञनि चवनि था ॿिया भले माण्हू मरनि जा दोस्त करे वञनि। हाणे इहो हिसाबु अॻिते सभिनि खां अलाह साईं वठंदो ऐं सभिनि खे हिसाबु ॾियणो आहे। जंहिंखे बि का शइ हलाल हराम जी ग़लति शइ जी हलाल जी ख़बर आहे त उनखे अॻिते पहुचाइणो आहे। अबू बकर सिद्दीक़ ॾिसो मुस्लमान थियो, चुप करे न वेठो, पंहिंजे क़ौम ॾे वियो, पंहिंजे माण्हुनि ॾे वियो, पंहिंजे वॾनि ॾे वियो, नंढनि ॾे, औरतुनि ॾे। हाणे ॾिसो त केॾी हिमत नबी करीम अबू बकर सिद्दीक़ जी। पहिरियां उनजो मुस्लमान केरु थियो अबू बकर सिद्दीक़ जी दावत में? पहिरियों उस्मान इब्न अफ़्फ़ान। ॾिसो केॾो वॾो सहाबी जेको नबी करीम ॿ धियूं निपणियो ऐं उहो 3 नंबर ख़लीफ़ो हो, त उहो उमवी हो। हाणे उहो मुस्लमान थियो पहिरियों कंहिंजे हथ ते? अबू बकर सिद्दीक़। उन खां पोइ केरु मुस्लमान थियो कंहिंजे? अबू बकर जे हथ ते अज़ुबैर इब्न अल-अवाम अल अज़दी, उनखे वठी आयो। ज़ुबैर नबी करीम जो मासात आहे, पर अज़दी ॿी कबीले में हुनजी मां ॿाहिरि ॾिननि, ॿिए कबीले में, त हाणे उहो अज़दी थी वियो, हीअ बनु हाशिम थिया, पर आहे मासात नबी करीम जो। त हाणे इहो बि मुबशर जन्नत जो उस्मान बिन अफ़्फ़ान, जेके 10 मुबशरनि जन्नत जा उन्हनि मां उस्मान आहे, पोइ ज़ुबैर बिन अवाम आहे। हाणे इहो बि कंहिंजे हथ ते मुस्लमान थियो? अबू बकर सिद्दीक़। चुपड़ी करे वेठो। हाणे चवनि न उहो अब्दुर्रहमान बिन औफ़, अब्दुर्रहमान बिन औफ़ इहो बि नबी करीम जो सहाबी आहे ऐं जन्नत जो मुबशर आहे। इहो बि नबी करीम जो बिशारत वठी ऐं इहो बि कंहिंजे हथ ते आयो? इहो बि अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते आयो। ॾिसो त अबू बकर सिद्दीक़ चुपड़ी करे न वेठो, इहे कंहिंखे आंदई वॾनि खे, उस्मान बिन अफ़्फ़ान, ज़ुबैर बिन अवाम, अब्दुर्रहमान बिन औफ़। हाणे ठीकु आहे, हाणे चई बसि खोड़ आहिनि मुंहिंजे लाइ इहे न। उहा साद बिन अबी वक़ास। हाणे इहे साद बिन अबी वक़ास खे बि वञी, जेको वॾो सहाबी आहे, नबी करीम जे लिछ लॻेसि थी त मामो थो थिए, त इन खे बि वञी हिदायत करे उहो बि मुस्लमान थी ऐं आयो नबी करीम ॾे। ठीकु आहे, साद बिन अबी वक़ास खे नबी करीम ॾे वठी आयो, उहो बि मुस्लमान थियो। पोइ वरी वियो तबलीग करे करे तलहा बिन उबैदिल्लाह तैमी, इहो बि ॿी ज़ात आहे, उन खे बि वठी आयो। इहो बि तलहा बिन उबैदिल्लाह जन्नत जो मुबशर आहे, इन खे बि वठी आयो। इहे जेके आहिनि ॾिस वॾा वॾा सहाबी कंहिंजे हथ ते मुस्लमान थिया? 8 सहाबी वॾा वॾा जेके हुआ उहे सभु अबू बकर जे सिद्दीक़ जे मीज़ान में, उन जे तोराई में, उन जे हथ में, उहो जेके जिहाद कयनि अॻिते, जंहिं निमाज़ूं पढ़नि, तस्बीहूं पढ़नि, सभु कंहिंजे मीज़ान में ईंदो अबू बकर सिद्दीक़, छो जो इन्हनि खे इस्लाम में आंदो। इन्हनि में 8 जेके सहाबी वॾा वॾा जेके आहिनि उहे मुस्लमान अबू बकर सिद्दीक़ कयो। उन्हनि खां पोइ बिलाल बिन रबाह अल हबशी, इहो बि मुस्लमान थियो इन टाइम में। अबू उबैदा आमिर बिन अल जर्राह, इहो बि नबी करीम फरमायो थो त अला लिकुल्लि उम्मतिन अमीन व अमीन उम्मती अबू उबैदा आमिर बिन अल जर्राह। इहो बि वॾो सहाबी अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते। बिलाल बि अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते। इहो जेको अबू उबैदा आमिर बिन अल जर्राह बिन बनी अल हारिस बिन फिहर, इहो बि ॿी ज़ात आहे। उहो अबू सलमा इब्न अब्द असद वल अरक़म इब्न अबिल अरक़म अल मखज़ूमियान, इहे ॿई ज़ात मखज़ूमी ज़ात जन, इहे बि अबू बकर सिद्दीक़। व उस्मान बिन मज़ऊन, उस्मान बिन मज़ऊन व अख़ूह क़ुदामा बिन अब्दुल्लाह, इहो बि इन जो भाउ आहे। इहे बि उबैदा बिन अल हारिस इब्न अल अब्दुल मुत्तलिब, नबी करीम जो सौट थे अब्द मनाफ। व सअद बिन ज़ैद अल अदवी व इम्राअतुहु, उन जी घरवारी बिनतुल ख़त्ताब, जेकी हज़रत उमर जी भेण थिए अल अदवी, इहे बि उख़्त उमर बिन ख़त्ताब। इहे बि कंहिं मुस्लमान कया? अबू बकर सिद्दीक़। ऐं हिते चुपड़ी करे वेही रहियो न, हिते हज़रत उमर जी भेण जो मुस्लमान थी, उन जो वरी मुड़ुसु ख़ब्बाब बिन अरथ व अब्दुल्लाह बिन मसऊद अल हुदली। इहे सभई जेके वॾा वॾा सहाबियुनि जा नाला अचनि था,
त उन खां सवाइ रिवायत में अचनि था त मके जी वॾी ख़ल्क़ जेकी नंढा नंढा माण्हू हूंदा जेके एतिरा मआरूफ़ न हूंदा नौकर चाकर ग़ुलाम इहे जेके आहिनि इहे सभई कंहिंजे तबलीग ते थिया इहे सभु अबू बकर जो रज़ियल्लाहु अन्हु उन हिदायतूं कयूं उन्हनि खे तबलीग करे ऐं हुननि खे मुस्लमान करे नबी करीम ॾे वठी आयो ऐं कंहिं रिवायतुनि में अचनि था त नबी करीम ॾे 40 माण्हू वठी आयो मके खां उन्हनि मां 6 अलाए 7 त जन्नत जा मुबशर आहिनि पर कंहिं घणियुनि रिवायतुनि में त 40 माण्हू जेके अबू बकर वठी आयो हिते मके वारनि ॾिठो त माण्हू बि था दीन पंहिंजो मटाइनि ऐं हीउ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हिननि खे हिदायतूं कंदो हो त हाणे माण्हू इहे इन जे दीन ते बि था अचनि ऐं माण्हू ॻाल्हियूं करणु शुरू कयुनि हिते ही मके जा काफ़िर ॾाढो परेशान थिया हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनि खे लिकी हिकिड़ो घर हूंदो उते वञी वठी हुननि खे सेखारींदो दीन इस्लाम अहकाम ऐं जीअं मके वारा न ॾिसनि कॾहिं कंहिंजे घर कॾहिं कंहिंजे घर ऐं उते जिब्रील बि हिकु न ॿिए ॾींहुं रिवायतुनि में अचे थो त ईंदो हुउसि उहो हमिया नज़ूल हो ॾाढो तेज़ लहणु ईंदो हो कॾहिं हीअ आयतूं कॾहिं हीअ आयतूं मुदस्सिर जूं सूरत जेके सूरत मुदस्सिर में घणियूं अचनि थियूं ऐं ॿियूं बि आयतूं जिते अचनि थियूं त नंढियूं नंढियूं सूरतूं जेके आहिनि उहे बि लहणु शुरू थियूं ऐं नबी करीम हर रोज़ साहबियुनि खे ॿुधाईंदो हो ऐं यादि कराईंदो हो ऐं चवंदो हो त हिन ते हलो हिन ते अमल कयो हिते रुॻो हूंदा हुआ अहकाम ऐं अक़ीदा रुॻो अक़ीदो सही कयो हिन बुतनि खे न वसीलो रखो न हिननि खां घुरो न हिननि खे चओ ऐं पंहिंजी तज़कियत नफ़्स कयो सच ॻाल्हायो साफ़ सुथरा रहो वाइदे जा वफ़ादार रहो ऐं रुॻो इन्हनि शयुनि ते ऐं नबी करीम चवंदो हुन जेको सच इन ते रस्ते ते हलंदो जन्नत ॾे वेंदो ऐं जेको इहो रस्तो न पकड़ींदो दोज़ख ॾे वेंदो हिते निमाज़ नबी करीम कॾहिं कॾहिं पढ़ंदो हो पर रिवायतुनि में सभु अचे थो त फ़र्ज़ अञा शुरू कोन थिया पर ॿ रकातूं शुक्राना जा सुनत सभु नफ़िल जा सुनत कान्हे अञा थी पर नफ़िल पढ़ंदा हुआ शुक्रानो अलाह जे तरफ़ां ऐं साहाबियुनि खे बि चवंदो हो त पढ़ो पोइ सभु को लिकी घर में पढ़ंदो अबू बकर बि पढ़ंदो ऐं इहे सभई घरनि में पढ़ंदा हुआ ऐं माण्हू काफ़िर कॾहिं कॾहिं ॾिसी बि वठंदा हुआ पोइ हिननि परेशानी थींदी त हीअ छा था कनि रिवायतूं अचनि थियूं त वधि में वधि निमाज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी ऐं मग़रिब जी इन टाइम ते वधीक पढ़ंदा हुआ ऐं सहाबियुनि खे बि चवंदा हुआ त इहे क़ब्ल तुलूअ अश-शम्स व क़ब्ल ग़ुरूबिहा जीअं अलाह साईं जो हुकुम आयो क़ुर में त अलाह खे यादि कयो सिजु निकिरण खां अॻु में ऐं सिजु लहण खां अॻु में हिते नबी करीम खे जिब्रील वुज़ू बि सेखारियो वुज़ू सेखारियो पाकाई हेठां पेशाब इंसान करे त पाकाई कीअं करे जान जी उहा बि सहाबियुनि खे बि सेखारियईं नबी करीम खे जिब्रील सेखारे वियो पोइ ऐं सहाबी वरी नबी करीम खां सिखिया इहे रिवायतुनि में सभिनि में अचनि था त नबी करीम पहिरियां सहाबियुनि खे इहा शइ सेखारी ऐं इहो चवंदो हो अब्बास नबी करीम जो चाचो ऐं उनजो पुटु अब्दुल्ला हिते नबी करीम जो अबू तालिब जेको चाचो हो हज़रत अली जो पीउ हिकिड़ो दफ़ो ॾिठईं त अली ऐं नबी करीम निमाज़ पढ़नि बि था ऐं रिवायतुनि ॿियनि में अचे थो त इहे जबल खंदमा में जिते ॿकरियूं चाढ़णु वेंदा हुआ त उते हिननि खे ॾिठईं त हीअ रुकू सुजूद में वञनि था ॿिया साहबी जेके नवां मुस्लमान थिया चवनि था रिवायतुनि में त जेॾीमहिल बि निमाज़ जो टाइम वेझो थींदो हो त निकिरी वेंदा हुआ शिआब मके जे जबलनि जे हेॾे होॾे लिकी परे परे त जीअं असांखे केरु न ॾिसे या को घर में पंहिंजे लिकी वियो उते निमाज़ पढ़ंदो हो ऐं अबू तालिब ॾिठो हज़रत अली खे ऐं नबी करीम खे निमाज़ बि था पढ़नि पोइ अचे निमाज़ में हुननि सां ॻाल्हाईं त हुननि जवाबु न ॾिनो पोइ जेॾीमहिल निमाज़ बसि कयनि त हुननि चयसि असीं निमाज़ पढ़ंदा आहियूं त चयईं त ठीकु आहे भला जेको कयो था भली कयो हुननि खे झलियईं कोन ऐं अमरौमा बिसबात भली बहितर था कयो तव्हां भली कयो हिते बि ख़बर पए त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 साल तबलीग नबी करीम ऐं सहाबियुनि लिक में कई इनखे चवंदा आहिनि दावा असरिया चोरीअ मके में तबलीग कंदा ऐं काफ़ी माण्हू थी विया ऐं हिते मके वारा हिननि खे तकलीफ़ कोन ॾींदा अञा छो जो हिननि जे भूतनि जो नालो न वरितो न हिननि खे आलननि का ॻाल्हि कई पर सभु लिक में हूंदो कमु 3 सालनि खां पोइ जिब्रील आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ऐं हुनखे हुकुम कयईं त हाणे तोखे दावा अलनिया हाणे तोखे ऐलान करिणो पवंदो ऐं हाणे लिक छप में कमु जेको उहो ख़तमु हाणे तव्हांखे सभिनि जे अॻियां मुजाबात बिल बातिल ऐं उन्हनि जो जेको बातिल आहे तव्हां उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो इन टाइम में आयतूं लहंदियूं हुयूं क़िसत मूसा फ़िरऔन तमामु क़िसतूं जी आयतूं घणियूं लहंदियूं हुयूं नबी करीम ॾे
छो जे लाइ त उलमा तफ़सीर चवनि था त मूसा अलैहिस्सलाम ॾाढी तकलीफ़ कई फ़िरौन सां ऐं उन्हनि जे क़ौम बि ॾाढी तकलीफ़ ॾिठी, तंहिंजे करे अलाह ताला नबी करीम असांजे नबी करीम खे मूसा अलैहिस्सलाम जो जेके क़िसो हो उहो हर आयतुनि में लाहे पियो वराए त ॾिस मूसा केॾी तकलीफ़ कई, त तोखे बि तकलीफ़ करणी आहे। इन जो इहो मक़सदु आहे त तोखे बि इहा तकलीफ़ करणी आहे। मूसा अलैहिस्सलाम ॾाढी तकलीफ़ ॾिठी फ़िरौन मां, तोखे बि पंहिंजे अवाम पंहिंजे क़ौम मां तोखे तकलीफ़ मिलंदी। हिते आयत लथी उहा अंज़िर आशीरतकल अक़रबीन, हाणे अलाह जो हुकुम थियो त ऐलान कयो ऐं पंहिंजे वेझा वेझा माइट जेके सरदार अथई, चाचा अथई, सौट अथई, वॾा वॾा जेके आहिनि मके जा, उन्हनि खे हाणे तोखे हिदायत करणी पवंदी आलनन, अॻ में लिक छप में, 3 साल जीअं चयोसीं दावा थी वई सॼी लिक में, हाणे आलनन हाणे ऐलान करे ऐं नबी करीम खे हुकुम थियो त ऐं यजहर बिद्दावा इलल्लाह अमामहु व अमाम सहाबा, हाणे सहाबिन जे अॻियां माण्हुनि जे अॻियां ऐलान करे ऐं सभिनि खे ऐं हुननि खे हुकुम करे त मां नबी आहियां, मां रसूल आहियां अलाह जे तरफ़ां, हीअ जेको कमु थिए थो बूतनि जो वसीला जेके तव्हां वठो था इहो सभु ग़लति आहे। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां अलाह साईं जो हुकुम थियो त पंहिंजे माइटनि खे व अंज़िर आशीरतकल अक़रबीन, पहिरियां बनु हाशिम खे वठी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बनी हाशिम जेके पंहिंजा अथसि पंहिंजो क़ौम, उन्हनि खे तक़रीबन रिवायतुनि में त 45 माण्हू हुआ, उहे अची सभिनि खे काबतुल्लाह जे अॻियां हुननि खे विहारे ऐं बनु हाशिम बनु अब्दुल मुत्तलिब व अब्दुल मनाफ, इहे सभई जेके गॾु थिया उन्हनि खे नसीहत ऐं तबलीग करणु शुरू कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा नसीहत नबी करीम करे पियो त नबी करीम जो चाचो जेको अबू लहब उन ॻाल्हाइणु शुरू कयो। अबू लहब ॻाल्हाइणु शुरू करे ऐं छा चई, इन चई त असीं तुंहिंजा चाचा आहियूं ऐं पंहिंजा तुंहिंजा सौट रहूं, ऐं हीअ जेको तूं नयूं ॻाल्हियूं असांजे क़ौम में शुरू कयूं इन्हनि खे छॾ, इहे असांजे ख़ानदाननि में कोन हुयूं कॾहिं बि, ऐं तूं अचे हींअर अहिड़ियूं नयूं ॻाल्हियूं असांजे विच में अचे फैलाई थो, न तुंहिंजे पीउ कयूं न तुंहिंजे ॾाॾे कयूं, ऐं जे असां ऐं इहे जे ॻाल्हियूं भई असांजे विच में कंदे त माण्हू असां सां ई दुश्मनी कंदा, मके वारनि सां, बुतून क़ुरैश, पहिरियां क़ुरैश में जेके बुतून आहिनि क़बीला आहिनि उहे फिरी वेंदा असांखां, असांजी जेकी इज़त आहे इहा बि तो विञाए छॾींदी असांजी, उहो अरब ॿिया जेके ॿियनि मुल्कनि खां अचनि था हज ते, उहे बि असांखे पोइ असांजी इहा जेकी इज़त आहे बची आहे इहा बि विञाए छॾींदे। ऐं चई त जेके हींअर तूं ॻाल्हियूं करी थो असांखे जेको करी थो ऐं नयूं इहो यानी असांजे क़ुरैश में कॾहिं बि इन खां वधीक ग़लति ॻाल्हियूं कंहिं न आंदियूं आहिनि। इहो केरु थो चए? अबू लहब, नबी करीम चाचो। जे त बि फसकत रसूल, नबी करीम चुप करे ॿुधे पियो, वलम यतकल्लम फी ज़ालिकल मजलिस, ॾिठईं त चाचस घणो कुझु ॻाल्हाए वियो ऐं चईंसि तूं असांजे लाइ शर आंदो आहे, असांजे लाइ हिकिड़ो ग़लति शइ फ़ैसिलो आंदो आहे ऐं तूं असांखे धार करणु चाहीं थो, त नबी करीम चुपड़ी करे ॿुधी ऐं वेठो हो। ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन न ॻाल्हाए बसि कयो त पोइ नबी करीम पंहिंजो ख़ुतबो शुरू कयो जो अल्हम्दुलिल्लाह अहमदुहु व अस्तईनुहु व उमिनु बिहि व तवक्कल अलैहि व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह, अल्लाह जी वहदानियत सॼी तारीफ़ कई। पोइ उन खां पोइ चई इन राइद ला युग़दिबु अहलह, जेको पंहिंजे क़ौम जे लाइ को ग़लति कमु न आणींदो कॾहिं बि, पंहिंजे क़ौम जे लाइ कॾहिं बि ॾुख न आणींदो, व इन्नी लरसूलुल्लाह इलैकुम, मां सच थो चवां त मां तव्हां ॾे रसूल थी आयो आहियां, मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे ऐं सॼी दुनिया जे लाइ अलाह ताला मूंखे रसूल करे मोकिलियो आहे। अलाह त उमिनुन नबी कमा तनामून, मूंखे ज़रूरी मूं ते ईमान आणियो, तव्हां जे न त तव्हां इहे काफ़िर थी मरंदो। इन में नबी करीम ॾाढी नसीहत कई, वल त उमिनुन कमा तस्तयक़िज़ून वल तहासिबुन कमा तअमलून, अलाह साईं तव्हां खां हिसाब वठंदो हलाल हराम ते, ऐं जीअं सुम्हो था ग़लति ऐं जेको उथो था वेहो था हराम था खाओ इहो, ऐं आख़िरत में हिसाब थींदो, ऐं आख़िरत में जन्नत बि आहे दोज़ख बि आहे। त हिते जेको न इहे अबू तालिब नबी करीम जो चाचो जेको हज़रत अली जो, हुन जो ॿुधी चई त ॾाढो जेको चई थो ॾाढो भलो थो चई, ऐं मुंहिंजी त दिलि चए थी मां तोखे मदद कयां, पर जेके असांजे क़ौम जा जेके वॾा आहिनि ॿिया असांखां फिरी वेंदा, ऐं मां पंहिंजे क़ौम सां गॾु आहियां, जे उहो जेको फ़ैसिलो कंदा मां उन्हनि सां गॾु आहियां। हाणे हुनखे ॻाल्हि बि वणी नबी करीम जी, पर हुन चयो त मां पंहिंजे क़ौम सां आहियां। त हिते चईंसि इम्दि लिमा अमरत,
अबू तालिब हज़रत अली जो पीउ चई त जेको करिणो अथई वञी कर, मां जेसिताईं वेठो आहियां, मां ज़िंदा आहियां, तोखे केरु कोन झलींदो, ऐं जेको तूं चईं थो तमामु बहितरीनु थो चईं। ऐं ॾिस न हिते लफ़्ज़ जेके चया न, चए वल्लाहि ला अज़ालु अहूतुक व अमनउक गैर अन नफ़्सी, चए त मां तुंहिंजी मदद हां, तुंहिंजे लाइ टेक हां, तुंहिंजे लाइ दीवार बीठो हूंदुसि, तुंहिंजे लाइ जेको तूं चवंदे तोसां मां गॾु हूंदुसि। गैर अन नफ़्सी ला तुताविउनी अला फ़िराक़ दीन अब्दुल मुत्तलिब, पर मुंहिंजी हिकिड़ी दिलि नथी चए त मां पुराणनि जो अक़ीदो ऐं अबू तालिब जो जेको दीन हो मां उहो छॾियां। हिते ॾिसो न त हिन अबू तालिब मञियो बि नबी करीम खे, मञियो बि, पर ॾिस दीन ते न आयो, ऐं हुनखे चए पियो त मां तोखे हर शइ में तोखे साथ ॾींदुसि, पर ॾिस हुन जी दीन ते न आयो। हिते अबू लहब ॻाल्हायो वरी, जेको नबी जो चाचो हो, हाद वल्लाहि सऊ आहे, चई त इहो त हिकिड़ो बुराई आहे असांजे विच में। ख़ुदि आले यदई, हींअर हिनखे बीहारियो तव्हांजे छोकिरे खे, ख़ुदि आले यदई क़ब्ल ख़ुदि गैरकुम, फ़क़ाल अबू तालिब वल्लाहि लनमनअन्नहुमा बक़ीना। हिते ॾिस न हाणे हू ॿाहिरि पंहिंजे पाण में विड़ी पिया। अबू लहब चए पियो त हिन छोकिरे जी ॻाल्हियूं न ॿुधो, शायदि नबी करीम जे बारे में गुस्ताख़ हो, त चईं त हिन छोकिरे जूं ॻाल्हियूं न ॿुधो, ऐं हिन खे हींअर ई हिते चुप करायो, जीअं न त सुभाणे ॿिया माण्हू विच में अची पवंदा, पोइ असीं हुननि खे कुझु कोन करे सघंदासीं। त हिते अबू तालिब छा चयो, वल्लाहि लनमनअन्नमा बक़ीना, असां जेसिताईं जहिड़ा आहियूं, हाणे नबी करीम जो चाचो आहे, हू बि हीअ बि चाचो, त चईं त जेसिताईं असीं जहिड़ा आहियूं त असीं हिन सां साथ ॾींदासीं ऐं हिन जो टेक कंदासीं। हीअ का ग़लति ॻाल्हि कोन थो करे, सभु सुठियूं ॻाल्हियूं थो करे, भलियूं थो करे, तौहीद जूं ॻाल्हियूं थो करे, अलाह जूं ॻाल्हियूं, रसूल जो, हलाल हराम जूं, पाकाईअ जूं, सफ़ाई जूं, सचाई जूं, इन खां वधीक चई असांखे छा खपे। इहो केरु थो चए, अबू तालिब हज़रत अली जो पीउ, उहो थो ॻाल्हियूं करे। त ॾिसो त हिन केतिरो दिफ़ा कयो नबी करीम जे बारे में, पर कलमो न पढ़ी ऐं मरंदे मरी वियो। ऐं इन पंहिंजे चई त अबे ॾाॾे जे ॻाल्हियुनि जे उन्हनि जे दीन ते हूंदुसि, मां पंहिंजो दीन मटाईंदुसि कोन। त अलाह ताला ॾिस नबी करीम हुनजे लाइ रोंदो हो, ॾाढो हूंदो, चवंदो हुउसि त कन में बि चवंदो हुउसि, या अम्मा क़ुल ला इलाहा इल्लल्लाह, तूं दिलि में ला इलाहा इल्लल्लाह कलमो पढ़, मां अजहरु बिहा यौमल क़ियामह, क़यामत ॾींहुं तव्हां करे अलाह खे चवंदुसि या अलाह ही इन कलमो पढ़ियो। पर हुननि खे भरिसां जेके वॾा मुनाफ़िक़ वेठा हुआ, उहे चवंदासीं अतरग़ब अन मिल्लत आबाइक, अबनि ॾाॾनि जो दीन छॾींदे, अबनि ॾाॾनि जो रस्तो छॾींदे, जीअं हींअर असांखे पाकिस्तान में असां तव्हांखे सभिनि खे इहा ई ॻाल्हि चवनि था न, त अबनि ॾाॾनि जो तव्हां रस्ते खां फिरी विया हो, असांजा वॾा कंदा ईंदा हुआ, असांजा वॾा के चरिया हुआ, असांजे वॾा के ईअं हुआ, सभु असांखे बि इहो चवंदा आहिनि, तव्हांखे बि इहो चवंदा आहिनि। त उनखे बि अबू तालिब खे इहे जेके अबू जहल ऐं ॿिया जेके वेठा हुआ, उहे उन्हनि खे चवनि पिया त तूं अबनि ॾाॾनि जो दीन छॾींदे ऐं पंहिंजे दीन ते रह। त उन्हनि ते मरंदे मरी वियो, मरण खां अॻु में हुन चयो आल दीन आबाई व अजदादी, मां अबनि ॾाॾनि जे दीन ते, हा मां उन्हनि जे दीन ते मां हिन दुनिया मां वञा थो। त नबी करीम ने मरण खां पोइ ॾाढो रुनो, ऐं अलाह ताला क़ुर नाज़िल कयो, इन्नका ला तहदी मन अहबब्त, तूं जे चाहीं थो जंहिं माण्हू खे हिदायत, उहा तुंहिंजे हथ में न आहे हिदायत, इन्नल्लाह यहदी मन यशा, मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जंहिंखे हिदायत ॾियां। त अलाह साईं असांखे तव्हांखे हिदायत जे ऐं तौफ़ीक़ जे हक़ ॾेखारे ऐं उहो रस्ते ते हलणु चाहे। हादा वल्लाहु आलम व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।